वेलकम बैक नाज़रीन टिपिकल टॉक में असां सां रईस पूज़ट ख़ान मौजूदु आहे। ब्रेक में वञण खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधायो त हिकिड़े जे ॻोठ में हिकिड़ो अहम वाक़ियो थियो हुयो। उहो उन्हनि खां पुछंदासीं साईं असां वटि रिपोर्ट पहुती आहे त तव्हांजे ॻोठ में हिकु दफ़ो अनोखो एहतिजाज कयो त उन जेका तंज़ीम आहे ॻोठ बचायो तंज़ीम नौजवाननि खोली आहे पढ़ियल लिखियल नौजवाननि उन्हनि अनोखो एहतिजाज कयो घर ते तव्हांजो नालो लिखी करे गश्त करायो सॼे ॻोठ जो। इहो वाक़ियो कीअं थियो? हिकिड़ो मिंट बीहो त मां सिगरेट कढां। न सिगरेट न दुखाइजो प्लीज़। दुखाया नथो स्टाइल। अच्छा सिगरेट बि परेशान थी वेंदो हूंदो त मां कंहिंजे हथ में अची वियो। असल में उहो जेको एहतिजाज उहो मां पाण कढायो। छाजे करे कढायो? हा पाण इहो करायो एहतिजाज? पाण एहतिजाज करायो। गॾा ते लिखाए छॾ रईस पूज़ट ख़ान एहतिजाज थियो माण्हू कढ बाबा जे ख़िलाफ़ त जलूस निकिता। हाणे छा थियो माण्हू मशहूरु थियो। मूंखे शौक़ु इलेक्शन में उथण जो। अच्छा त हे छोरा के ॿ टे दर्जा पढ़ियल लिखियल मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾिया जो असां त पोइ वरी उन्हनि जी मुखालिफ़ जेको उन्हनि जो हुयो रहियसि असां त उन्हनि जो घोड़नि ते अलाए छा ते हथनि ते असुरी बाजा गऊनि ते नाला लिखियासीं। पोइ त कुट को लठनि जो गऊनि जे मथां जिते नालो लिखियल आहे उते कुट को। अच्छा हा हाणे मसइलो इहो आहे त ग़रीब जेको आहे न जेको जाहिल ग़रीब आहे उहो एॾो परेशान न आहे। उनखे परवाह ई न आहे जेको जाहिल ग़रीब आहे। जेको पढ़ियल लिखियल ग़रीब आहे न उहो टेंशन में आहे ज़लीलो ख़्वार आहे। हाणे ॿुधाए छो हाणे इहे जेके जलूस इहो वरी पढ़ियल लिखियल जेको ग़रीब आहे न उहो थो कढे। एहतिजाज करण जो हक़ त सभिनी खे आहे न। ॾिसो न जमहूरियत आहे हर कोई माण्हू एहतिजाज करे सघे थो। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए ग़रीब खे कॾहिं नौकिरी मिली? न पोइ मूंखे न मिली अञा ताईं। हाणे ॿुधाए त ख़्वार आहे न ग़रीब पढ़ियल लिखियल ग़रीब वधीक ख़्वार आहे जाहिल ग़रीब खां। आहे या न आहे? बिल्कुलु आहे साईं। आहे बिल्कुलु आहे मञी। हा पोइ हाणे उहे आहिनि मां उन्हनि खे पाण ई पैसा ॾिना त मुंहिंजे ख़िलाफ़ु एहतिजाज कयो त जीअं मशहूरु थिया। पोइ हुन में तव्हां मशहूरु थियो या बदनाम थियो अख़बारुनि में तव्हांजा लेख लॻा? साईं मां तव्हांखे ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि हिकिड़ो दफ़ो मशहूरु थियो न मां मशहूरु थियो पर हुनजे ख़िलाफ़ु असां जेको कयोसीं जेको असांखे ख़बर आहे उहा तवनि ते नाला हेॾनि ते अलाए छा जो छा थिया। हिकु दफ़ो मां ॻाल्हि ॿुधायां थो मां वियुमि जीए शाह सखर वारे जी मज़ार ते पुराणे सखर में। जी जी मज़ार ते मूंखे इलेक्शन में बीहण जो शौक़ु हुई छितो इहे जेके गॾा ॿर ते नालो आयो उन खां पोइ त हाणे मां चयो त इलेक्शन में बि दुआ घुरण त मौला हाणे बसि हिन पीरनि फ़क़ीरनि जे सदके को असांखे बि को MN MP कर रहियसि पूज़ट खां थिए MN त ख़बर पए। मां असां जीए शाह ते जीए हुयुमि त उते हिकिड़ो फ़क़ीर मिलियो। फ़क़ीर मूंखे सदा हुई नोट ॾींदे त VIP दुआ कंदुसि आहियां। 1000 जो नोट ॾे ॿुधा नोट हुजे। मां जनाब हीअं करे खीसे मां 50 रुपए जो नोट ॾिनो पूरे 50 रुपए जो। वाह वॾी ॻाल्हि। मुंहिंजी ॻाल्हि में ज़िंदगी में पहिरीं इहा तव्हांखे ख़ैरात ॾिनी हूंदी एतिरी वॾी। ख़बर अथव फ़क़ीर छा कयो? छा कयो? रो था खिलो था सम्झ में नथो थोरो वाज़े कयो। फ़क़ीर चयो इन जॻह ते अनवर ख़ान महर आयो हो दुआ घुरण उन मूंखे 500 रुपए जो नोट ॾिनो ऐं उन चयो त हाणे जीए भुट्टे जो नारो। उन फ़क़ीर तो ॻाल्हि करे जॾहिं मां जीए भुट्टे जो नारो हयो एॾो ज़ोरदार नारो हयो जो जीए शाह जा जेके बि कबूतर आहे सभु उॾरी विया। वाह ऐं अनवर ख़ान महर किरी पियो? किरी पियो। मतिलबु हुन फ़क़ीर जी दुआ जे करे किरी पियो या ॿी का अंदरूनी साज़िश जो शिकार थी? उन दुआ जे करे। जनाब मां इहो ई कमु कयो 450 ॿिया कढिया फ़क़ीर खे ॾिना। फ़क़ीर धां सां जेको नारो हयो रईस पूज़ट ख़ान जिंदाबाद 10-12 मुज़ावर आया जन फ़क़ीर खे बि कुटियो ऐं मूंखे बि
माशाल्लाह, सुठी ॻाल्हि, सुठो कयूं इहो तव्हां नेक कमु कयो। मगर इहो ॿुधायो त अक्सर असांजा रईस बोतारा ॾिठा आहिनि जेके मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा शौक़ु रखंदा आहिनि, के कुता पालींदा आहिनि, के पखी पालींदा आहिनि मुख़्तलिफ़, तव्हां छाजो शौक़ु कयो? मां बगड़ पालियो आहे न, हे जेको आयो ड्राइवर वारो, इहो त ड्राइवर आहे न तव्हांजो, इहो बगड़ सॾींदो आहे मोटरसाइकिल जो ड्राइवर, बगड़ बगिया। हेलमेट लारायोसि तव्हां त बगीअ ॾांहुं ॼण। अच्छा, हा हा माना शौक़ु कोई न कोई करिणो आहे तव्हांखे, करिणो आहे शौक़ खां बग़ैर कोई बि न हूंदो, रईस जेको बि हूंदो। साईं हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, तव्हां मुंहिंजे ख़्याल में जेको मुंहिंजो इंटरव्यू कयो आहे, असां पाण मशीर रहिया आहियूं, रईस रहिया आहियूं, बलोचिस्तान ताईं हेॾे से रियासत ताईं असां वञी फ़ैसिला कया आहिनि, मशीर आहियूं। असांजूं पंहिंजूं ओताकूं आहिनि, पंहिंजूं ज़मीनूं आहिनि, पंहिंजूं गाॾियूं आहिनि। सेप्को जी हिकिड़ी रिपोर्ट आहे जंहिंमें चवनि था त तव्हांजे ओताक में घर में गैर क़ानूनी कनेक्शन लॻल आहिनि बिजली जा, बिल तव्हां भरींदा न आहियो, छो? ॼट बेवकूफ़, तोखे इहा बि ख़बर न आहे, ॻोठ में हिकिड़ो बिल ईंदो आहे, ॻोठ जो मीटर छा में लॻल हूंदो आहे, PMT में लॻल हूंदो आहे, हिकिड़ो ई बिल ईंदो आहे सॼो। हाणे असांजी मर्ज़ी आहे, असां घर में कुझु बि हलायूं, केतिरा बि कनेक्शन ॾियूं, गैर क़ानूनी हुजनि या क़ानूनी हुजनि, मीटर घणो लॻल आहे, PMT जो हिकिड़ो ई। हिकिड़ो, हा, घणनि सालनि खां बंदि आहे, उहो तव्हां जॾहिं खां तव्हां हलायो हूंदो तॾहिं खां ई बंदि हूंदो। कंहिंखे ज़रूरत न आहे, जिथे पुलिस नथी अची सघे हुते बिजली वारा ईंदा। तॾहिं त हुननि रिपोर्ट ॾिनी आहे असांखे त रईस पूज़ट खान जे ॻोठ में PMT जॾहिं खां हणी आया आहियूं, मीटर लॻल आहे हुते हिकिड़ो वॾो मीटर, उनजे हिसाब सां हिननि ॾे 4.5 करोड़ रुपया थी विया आहिनि, तव्हां उहे अदा न कया आहिनि। हाणे ॿुधाए इहा बेईमानी घटि आहे, ॻोठ किरोड़नि जो ई न आहे, किरोड़ असां हिननि खे ॾींदासीं, जॾहिं असां वटि मीटर हलियो ई न आहे, हुननि खे कीअं ख़बर पई त हिननि वटि किरोड़ थी विया असांजा? मीटर तव्हां बंदि करायो हूंदो न जुगाड़ करे कोई बि, असांजी मर्ज़ी आहे, बिजली त तव्हां वटि अचे थी न। हिननि जो कूड़ त उतो ज़ाहिर थो थिए न। बहरहाल हाणे आबिद शेर अली जेको आहे उन चयो आहे त मां इहे सभु ॻोठ में जेके बि रिकवरी कराईंदुमि या PMT हलाईंदुमि, बिजली कटींदुमि। आबिद शेर अली खे बि मां सुञाणिया, रुॻो असांजे ॻोठ अचे त ख़बर पइजी वेंदो त केतिरे वीह 100 आहे। उहो चए थो त मां त हिननि जा पटका धूड़ कंदुमि सभिनी ॿुधायांसि मिनिस्टर आहे एक्टिव, न त अहिड़ी मिटी विझोसि मथे ते। अच्छा, ॻाल्हि थो करे, माना कंहिंखे बि मञण जे लाइ तयार ई न आहियो तव्हां? न कंहिंखे बि न, हुकूमत बि तव्हांजी आहे, हुकूमत बि असांजी आहे, हुकूमत हर असांजी आहे, वॾेरो हुनजे भरा जेको हुकूमत में आहे। फिल्मुनि जा बि शौक़ीन आहियो तव्हां तमामु घणा? तमामु घणो, अंजुमन जो दौरु हुजे सही, सिनेमा ते मां वियुसि, हीअं अंजुमन डांस कई, गानो हुजेसि पियो फ़क़ीरा वो फ़क़ीरा, अच्छा, सुल्तान जे फ़क़ीर जो किरदारु, पुराणी सिनेमा हुजे हिकिड़ी ओल्ड सिनेमा, ऐं तव्हां इहे सिका कढिया ऐं सॼा आया मां ईअं सिका हुजनि साईं उन दौर में, हीअं उछलाए ठका जो कढायमि त ईअं सिनेमा जे माण्हू अबा कंहिं महिल वांदो थींदे मुबारक थी ॿी वरी हिकिड़ी वरी कहिड़ी हमरा कारो थियो थी कहिड़ो ए जो न हुयो ई फिडी अकदा तकींदो माइंदे केडी में बाबा मां जो पातरायो रत मांगे जे रेस माचो रेस सां अंदर इंटरव्यू करे थो तो हाणे हलो हुते ॻाल्हि ख़बर न पए मीडिया वारा ॾिंगा वॾा हुते न पुॼी वञनि। ॾिसो हाणे आख़िर थोरो वक़्तु बचियो आहे, ईअं तव्हां डिस्टर्ब त न कयो न तव्हां। तव्हां हलो हल कारां जी ॻाल्हि ॿी अहिड़ी न हुई हमरा उते वॾे मूंखे ॾींदो न 5000 तूं हल हल हाणे ॿुधाइणी अची थो वञे हिननि खे तव्हां ॿुधायो थो सही प्रोग्राम विच में न अचिबो। बसि इहो ॿुधायो जाइल माण्हू हॉस्पिटल तव्हांजे ॻोठ में जेका आहे गवर्नमेंट ठाराई आहे उहा बि तव्हां बंदि कराए छॾी आहे, डॉक्टर खे मार ॾेई कुट ॾेई करे भॼाए छॾियो तव्हां। हाणे असांजा पंहिंजा छोकिरा आहिनि जेके कंप्यूटर हुया हाणे डॉक्टर थी विया, उहे हलाइनि था न। माना तव्हां ॻोठ में पंहिंजे में न सिहत जी सहूलियत ॾिनी, न तालीम जी सहूलियत ॾिनी, न ॿी का सहूलियत ॾिनी, त पोइ तव्हां छाजा रही सघो? रही सघूं असां पंहिंजे ॻोठ जा। थोरो माण्हू ॿाहिरि वञे, शहर वेंदा, बीमार माण्हू खे शहर वठी वेंदा त उते सुहिणियूं सुहिणियूं नर्सूं ॾिसंदा। साईं तेसि ताईं पहुचंदे पहुचंदे इलाही मरीज़ फोत थी था वञनि ॻोठाणा तव्हांजा, मायूं केतिरियूं इलाही जा मसइलो थी वियो वॾो डिलीवरी केस में, रस्ते में ई फोत थी वियूं, ॿार बि फोत थी वियो, माई बि फोत थी। इहो तव्हां को चङो कमु त कोन था कयो ॻोठाणनि में, मतिलबु तव्हां सॼणाइप नथा कयो, न सिंध सां, न पंहिंजे ॻोठ सां, न पंहिंजे तर सां। बाबा जीव ख़ुशि आहे त जहान ख़ुशि आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾिया, तूं वठा त सभु सम्झो, सभु वठा, तूं वठि न आहे सम्झो कंहिं वटि कोन्हे को।
बहरहाल नाज़रीन, तव्हां ॾिठो त रईस पूज़ट खान जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं ऐं हिननि जी केतिरी सचाई आहे पंहिंजे सिंध सां ऐं पंहिंजी धरती सां ऐं पंहिंजे ॻोठ सां। तव्हांखे सम्झ में अची वेंदी सॼी ॻाल्हि त हिननि जी का बि सचाई न आहे। हिकु को बि हिननि मां सिंसियर न आहे सिंध सां, न पंहिंजे ॻोठ सां, घटि में घटि पंहिंजे करे ॻोठ सां सिंसियर हुजनि तॾहिं बि चई सघिजे थो त ॻोठ सिंध जो जेको हीउ ॻोठ आहे इहो हिकिड़ो मॉडल ॻोठ आहे जेके हिन रईस भोतार सुठे नमूने सां ठाहियो आहे। हिते तालीम बि बहितर आहे, सिहत थोरो बहितर आहे, पर अफ़सोस जो सिंध में अञा ताईं अहिड़ो को बि असांखे भोतार नज़र नथो अचे या रईस या वॾेरो जंहिं पंहिंजे ॻोठ खे मॉडल ॻोठ ठाहियो हुजे। तो इन ते असांजे प्रोग्राम जो वक़्तु बि हाणे ख़तम थो थिए। टिपिकल टॉक जो वरी तव्हां मुलाक़ात कंदासीं जेकॾहिं ज़िंदगी रही त। छा थो चए त ॻोठ में तोखे केरु नज़र नथो अचे? छा कयो आहे तव्हां ॻोठ में? तबाही कई अथव रुॻो। हल पुट कारो आहे, हा कारो आहे, उहो त रंग जो कारो आहे, मेकअप करे वेठो आहे। होड़ो कारो आहे, होड़ो कारो कहिड़ो? बसि हाणे फ़ैसिलो थींदो इहो त हाणे न पर कंहिंसां कारो? बसि कंहिंसां बि थी वञे, कारो का न का कढूं था वञी करे, कारो आहे हाणे तुंहिंजा ख़बर पइजी वेंदी केतिरे बि 100 आहे।